जी नंदलाल तव्हां असांखे इहो ॿुधायो हिते ई मतिलबु चेलार में चाहे थर सॼे में चेलार त पंहिंजो शहर आहे पाणी जूं टांकियूं ही वाटर टैंकर ही पाणी जो अॻे जीएमसी जेकी गाॾियूं ही कॾहिं विद्युत में ही कीअं आहे थोरो इन हवाले सां ॿुधायो ॾींहों ॾींहुं हिननि जो रेशियो तइदाद वधंदो पियो वञे इन्हनि गाॾियुनि जो थोरो इहो असांखे तफ़सील ॿुधायो पाणी जूं टांकियूं त हिते तक़रीबन 10-12 सालनि खां ई हलनि थियूं हिन खां अॻु में इहे गाॾियूं न हुयूं जेके इहे गाॾियूं आहिनि पंहिंजो अच्छा 10-12 साल थिया आहिनि तंहिंखां पोइ ई आहे न हा टांकियुनि जो वजूद पोइ आहे पर इहे गाॾियूं त तमामु पुराणियूं आहिनि अच्छा गाॾियूं इहे तमामु पुराणियूं आहिनि इहे अमेरिका जे माना पैदावार आहे ऐं इहे गाॾियूं उते हुयूं पोइ पाकिस्तान खे विकिरो थियूं ऐं जॾहिं पंहिंजे हिन ख़ासि करे थर जे इलाइक़े में इहे वधि खां वधि आहिनि छो त जॾहिं इंडिया ऐं पाकिस्तान जी जंग लॻी हुई उन वक़्त में हिते गाॾियूं फ़ौजनि जूं गाॾियूं जेके हिते रहिजी वियूं हुयूं कुझु रहिजी वियूं ऐं कुझु ख़राब थियूं ऐं कुझु रहिजी वियूं चंद ई गाॾियूं हुयूं एतिरे घणे तइदाद में न हुयूं पर उहे गाॾियूं जॾहिं हिते रहिजी वियूं ऐं माण्हुनि जो वरितियूं ऐं प्राइवेट उन्हनि खे हलाइण लॻा त उन ते वरी माण्हुनि तजुर्बा कया छो त हिते बि अहिड़े क़िस्म जा मिस्त्री पुराणा हुया ऐं उन्हनि जेको आहे सो तजुर्बा कया पोइ इहे गाॾियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं जीअं थर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि पहिरें हितां सिर्फ़ु रण वारे इलाइक़े खां ई पोइ इहे हेॾां आयूं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां उहो अमरकोट ताईं ऐं जेसि ताईं इहो पूरो थरपार कर थर जी रेती आहे तेसि ताईं इहे गाॾियूं पखिड़िजी वियूं ऐं तमामु जिजे तइदाद में पोइ त इहे मुसाफ़िर गाॾियूं हूंदियूं हुयूं लोडिंग बि हूंदियूं हुयूं लोड बि खणंदियूं हुयूं ईअं थींदे पोइ वक़्त जी तक़ाज़ा आहे उन मुताबिक़ रोड ईंदा विया त हिननि जो तइदाद बि घटिबो वियो ऐं हिननि ते वरी नवां तजुर्बा थियण लॻा पैसेंजर्स जेके गाॾियूं हुयूं उन्हनि खे वरी कन्वर्ट कयो वियो लोडिंग्स में ऐं जॾहिं हाणे लोडिंग्स बि मुख़्तलिफ़ ट्रक वग़ैरह हाणे हलण लॻा त वरी जेको आहे सो पाणी जूं टांकियूं छो त अॻे त पाणी जो एतिरो हिते त खूह वग़ैरह हलंदा हुआ त उन वक़्त में एतिरो पाणी जो को बहिरान न हूंदो हुयो पर जॾहिं खां इहे ट्यूबवेल वग़ैरह आया त पोइ माण्हुनि खूह वग़ैरह इहे जेके आहिनि सञण छॾे ॾिना उन जे करे पाणी जी जेको आहे सो जिते जिते ॿाहिरनि में या मुख़्तलिफ़ पैसे वारा माण्हू आहिनि उन्हनि खे पाणी जी तमामु घणी ज़रूरत पई जेका पहिरें सिर्फ़ु पीअण ताईं महदूद हुई उन खां पोइ ज़ाहिर आहे हाणे त सफ़ाई हे हो वाशरूम वग़ैरह त जीअं जीअं पाणी जी ज़रूरत वधंदी वई वधण सां गॾोगॾु जेको आहे सो इहे माण्हुनि खे पोइ इहो ज़हन में आयो जेके गाॾियुनि वारा उन्हनि खे छो उन्हनि तेल न मां हिकिड़ी का टांकी ठाहिजे ऐं उन में पाणी भरिजे पोइ ईअं बसि रिवाज पइजी वियो पहिरें हिकिड़ी हुई पोइ असांखे यादि आहे हिकिड़ी या ॿ हूंदियूं हुयूं मिठी में हाणे त हर शहर में ॿाहिरनि में रोडनि ते रस्तनि ते रोडनि वारो कमु अचे थो त टांकियुनि जो रुझान बिल्कुलु आम थी वियो हाणे त आम जाम थी वियो आहे सही ॻाल्हि आहे मतिलबु थर में रोड रस्ता आया पोइ ही जेके जीएमसी पैसेंजर गाॾियूं वग़ैरह जंहिंखे चवनि लारियूं चकरा उन्हनि खे धचको रसियो पोइ उहे कन्वर्ट थी विया हिते पाणी जे टांकियुनि जी हा बिल्कुलु अच्छा इन हिसाब सां बसि जीअं जीअं वक़्त जी ज़रूरत आहे जंहिं शइ जी ज़रूरत नथी हुजे त पोइ उनखे वरी ॿी शइ में कन्वर्ट कनि था असां वटि गाॾियूं बि ॿियूं नंढड़ियूं गाॾियूं जेके ख़ासि करे थरपारकर में 4 व्हील हूंदियूं हुयूं उहे बि ईअं कन्वर्ट थियूं मुख़्तलिफ़ गाॾियुनि में चेचिस वधिया रहिया त को कीअं कट्टू पैक थियूं को कीअं थियूं ईअं बसि उन्हनि जो थोरो बसि चेंज थींदो वियो इंजण खां वठी डीज़ल आहे पेट्रोल आहे त डीज़ल इंजण थिया पोइ 4 व्हील थिया अहिड़े क़िस्म जो तब्दीलियूं हिते मिस्त्रियुनि पाण कयूं ऐं हिननि महिनत कई छो त ज़रूरत इजाद जी माव आहे ऐं ज़रूरत जंहिं पवंदी वई माण्हुनि खे उन्हनि पंहिंजा तजुर्बा नंढड़ा छकड़ा वग़ैरह इन नमूने जा थी विया आहिनि बिल्कुलु जी बिल्कुलु हाणे छकड़ा बि नंढड़ा लांग छकड़ा पिया थियनि ईअं बसि वक़्त सां गॾु तब्दीली अचे थी हाणे त उहे गाॾियूं जेके रोडनि वारियूं आहिनि उहे बि असां ताईं हर क़िस्म जी गाॾी अची वई आहे बावजूद हुनजे जिते रोड रस्ता न आहिनि जिते कचो आहे उते अञा बि ज़रूरत पए थी अहिड़नि गाॾियुनि जी ऐं ॿाहिराड़ी वारा माण्हू आहिनि पैसेंजर हुजे या टैंकी हुजे या लोडिंग्स हुजे या नंढड़ियूं गाॾियूं हुजनि जेके पंहिंजी प्राइवेट गाॾियूं हुजनि उन्हनि सभिनी खे उहे 4 व्हील कराइनि था ऐं डीज़ल इंजण बि कराइनि था
ऐं उहे पंहिंजा तजुर्बा कंदा रहनि था। ऐं इहो त हाणे मोटरसाइकिलनि में बि थी वियो आहे न, ॿारहाड़ी जे कचे में मोटरसाइकिल बि उन्हनि जो जेको आहे सो टायरनि मां हवा कढनि था, के त वरी इहे ॿुअनि जे मथां जेके ढूंढण हुजनि था इहे विझी बि पंहिंजो कमु हलाइनि पिया। मतिलबु ज़रूरत हिकिड़ी अहिड़ी शइ